हदीस पाक में अचे थो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो फरमाईंदा ओ तू आयो न कुल हर इबादती फरमाईंदा त तव्हां पंहिंजनि अखियुनि खे बि इबादत जो भाॻो ॾियो। साहब अर्ज़ु कयो साईं अखियुनि जी इबादत कहिड़ी आहे? पाण फरमाईंदा अन-नज़र फिल मसाइब क़ुरान मजीद में नज़र करणु इहा ई इबादत आहे ऐं इहा ई इबादत इंसान जे लाइ निजात जो ज़रियो काफ़ी आहे। केतिरा दोस्त असांजा केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि तव्हां मुंहिंजे आवाज़ मां जो ॻाल्हाइण मां सम्झंदा हूंदव मुंहिंजी तबियत सही न आहे इन करे ॿिया आलिम बि वेठा आहिनि ड्रग आवाज़ मां करे बि पाण कोन सघंदुसि आया हूं त हिन अहिड़ी मजलिस जी शिरकत जी सआदत जे लाइ शरीक थियाऊं तव्हां बुज़ुर्गनि जी अलाह ताला ज़ियारत नसीब कई आहे इहा मुंहिंजे लाइ सआदत आहे। केतिरा अहिड़ा बुज़ुर्ग जेके पढ़ियल न हुआ फ़क़ति क़ुरान मजीद जी ज़ियारत कंदा हुआ उन्हनि जो मौत ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां त अजब लॻे। हे क़ुरान शरीफ़ अहिड़ी नेमत आहे जो अलाह ताला ॿिनि जाइनि ते दुनिया खे अलाह ताला पंहिंजो अहसान थोरो यादि न रहायो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह ताला फरमाए थो मुंहिंजो मोमिननि जे मथां अहसान थोरो आहे जो मां वॾे शान वारो पंहिंजो महबूब नबी ॾिनो आहे। पाण फरमाता न सैयद वुल्द आदम वला फ़ख्र मां आदम जी औलाद जो सरदार आहियां मां इहे फ़ख्र सां नथो चवां अलाह मूंखे ईअं कयो आहे सरदारी ॾिनी आहे। अने अवल मन धकल बाब मां पहिरियों उहो आहे जेको जन्नत जो दरवाज़ो खड़काईंदुसि अने शाफ़िन मुशफ़न आहे न बि सिजदाननि में उहो जेको क़यामत जो ॾींहुं थींदो यौम तुबद्दलुल अर्ज़ु ग़ैरल अर्ज़ि ज़मीन टामे जी थी वेंदी पर इहा हूंदी काफ़िरनि जे लाइ मोमिन अलाह जा माना अलाह जी रहमत जी छांव में हूंदा। हिकिड़ा त उहे हूंदा हदीस पाक में अचे थो जो माशर जे मैदान में नूर जूं कुर्सियूं हूंदियूं उन कुर्सियुनि ते वेठा हूंदा नूर जी कुर्सियुनि ते वेठा हूंदा मखलूक माशर जी ॾिसी करे अजब में ईंदी अलाह जा के नबी आहिनि या मलाइक मुकरम आहिनि सॼी मखलूक ग़म फ़िक्र में बीठी आहे वेठा आहिनि कुर्सियुनि ते चढ़िया ऐलान थींदो न हिन नबी आहे न मलाइक मुकरम आहे हे उहे मुंहिंजा ॿाणा हुआ जो मुख़्तलिफ़ शहरनि जा जुदा जुदा ॻोठनि जा पंधड़ो करे न उन्हनि जो को दुनिया जो गर्ज़ हो न मिटी माइटी ही जो उन जे करे न को मामलात हो अलाह जे ज़िक्र जे करे अची मजलिसनि में गॾु थींदा आहे उहे माना आहिनि जेके अलाह इहो अजर ॾिनो आहे। सो अदा उन ॾींहुं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत थींदी शाफ़ी माशर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला फरमातो लक़द मन अल्लाह अलल मोमिनीन मां अल्लाह मोमिननि ते थोरो कयो आहे न क़ुरान शरीफ़ में उहो कहिड़ो थोरो इज़ बाअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम
जो मां उनजे रसूल मोकिलियो जेको तमामु वॾे शान वारो आहे। जेके बि वॾे शान वारा आहिनि उन खां वॾे शान वारो, समूरनि खां वॾे शान वारो उहो आहे। ऐं ॿी जात फरमायो अरसलनाक लिन्नास रसूला, ऐं नबी पाक मोहम्मद करीम मुंहिंजा महबूब नबी, मां तोखे माण्हुनि जे लाइ रसूल करे मोकिलियो आहे। ॿी जात अचे थो लिन्नास जमिया। हिकिड़ी ॻाल्हि मां थोरी कंदुसि, तव्हांखां पुछंदुसि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में बि माण्हू हुया की न? आदम अलैहिस्सलाम खां पोइ नबी साईं जे ज़माने ताईं 313 नबी आया, उनजा ज़माना गुज़रिया, उहे बि त माण्हू आहे न। ऐं बाद में क़यामत ताईं जेके ईंदा इहे बि माण्हू आहिनि। नबी साईं जी नबूअत खां पोइ माण्हू, भला इहे माण्हू हू माण्हू न हा छा, उहे बि माण्हू आहे। अलाह ताला फरमाए थो त मां तोखे माण्हुनि जो नबी करे मोकिलियो आहे, है न। एतिरो साबित थियो त अॻियनि जो नबी बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, पोयनि जो नबी बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बाक़ी ॿिया नबी उहे बि त नबी हुया न, उहे बराबरि हुया, पर किताबनि लिखियो आहे। हाणे ॻाल्हि ॿी थी वई आहे, मुंहिंजो मज़ो ख़्यालु ॿिए पासे ॾे हुयो। किताबनि लिखियो आहे त कमा अन नूर शम्स नूर कमर मुस्तफ़ाद मिन नूर शम्स कज़ालिक नबूवत माशरुल अंबिया मुस्तफ़ाद मिन नबूवत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फलासफ़नि वटि उन्हनि जे फ़लसफ़े जे अकुली ॻाल्हि जे मुताबिक़ ॿी मिसाल बि मां पोइ ॾियां थो, इहा आहे त चंड खे जेको नूर मिले थो इहो सिज खां थो मिले। चंड खे पंहिंजो नूर कोन्हे, ऐं इहा वाक़ई ॻाल्हि आहे जो पंहिंजो हुजे त पहिरीं तारीख़ ते बि सॼो ॾेखारिजे न, पर इन खे सिज जो नूर मिलियल आहे। उन जी मिसाल ईअं आहे, ॻाल्हाए त जीअं ॾिसो हिकिड़ो माण्हू आहे आईनो अथसि हथ में, पोइ सिज जे साम्हूं कंदो, पोइ होॾे ओलड़ो वेंदो, ओलड़ो थींदो आहे न। हाणे ओलड़ो उहो आईने जो त न आहे, उहो ओलड़ो हक़ीक़त में कंहिंजो आहे, सिज जो आहे, उहा रोशनाई सिज जी आहे। त चंड खे बि जेको नूर मिलियल आहे उहो ईअं आहे, पहिरीं राति थोरो सिज जे साम्हूं थींदो आहे, तंहिं करे थोरी लीकड़ी, ॿी राति वधीक, टीं राति वधीक, 14 राति, 13 राति, 15 राति बराबरि में हूंदो आहे, पोइ वरी घटिजो वेंदो, साॻी लीक जी लीक। त जीअं सिज जो चंड खे नूर मिलियल आहे सिज खां, अहिड़ी तरह सारी नबियनि जी जमात खे, 1.25 लख नबियनि जी जमात खे जेका नबूअत मिलियल आहे, उहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत जो ओलड़ो आहे। असली नबी नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह असांखे एॾो वॾो नबी ॾिनो आहे। अल्लाह तबारक व तआला शायदि असांखे उन अल्लाह जी इन नेमत जो क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, है न। चए थो हिकिड़ो अल्लाह जो बंदो चुम शानश निगाह मूसा कर शुद्ध नश उम्मत तमन्ना कर, चुम शानश निगाह ईसा कर शुद्ध नश उम्मत तमन्ना कर। जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान खे तौरात इंजील में मसलहुम फि तौरात व मसलहुम फि इंजील, अल्लाह ताला फरमाए थो मां पंहिंजे महबूब नबी सल्लम जी सिफ़तां तौरात में बि लिखाए छॾियूं, इंजील में बि लिखायूं, तौरात में बि नाज़िल कयूं, इंजील में बि। मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरी, अल्लाह असांखां नबूअत वापसि वटि, अहिड़े नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बनाए। तव्हां असांखे अल्लाह ताला अहिड़े नबीअ जो उम्मती बनायो आहे, इहो अल्लाह जो एहसान आहे। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
जो अल्लाह ताला थोरो क़ुरान पाक में ज़िक्र फरमायो त मां वॾे शान वारो रसूल तव्हां ॾे मोकिलियो, पढ़ियमि न आयत। पर पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां वरी अल्लाह ताला थोरो ॼाणाए थो, नबी साईं जे मथां। अल्लाह ताला फरमायो वलक़द हुव अल्लज़ी अनज़ल अलैकल किताब वल हिकमत। अल्लाह ताला फरमाए थो, हे मुंहिंजा महबूब नबी, मां तोखे क़ुरान मजीद ॾिनो ऐं क़ुरान राज़ इसरार तोखे सम्झाया। अनज़ल अलैकल किताब वल हिकमत वअल्लमक मा लम तकुन तालम वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। अल्लाह ताला फरमाए थो, मां अल्लाह जो तुंहिंजे मथां वॾे में वॾो थोरो, हिन क़ुरान जो थोरो अल्लाह ताला नबीअ खे ॼाणाए थो त मां हीउ क़ुरान नाज़िल करे तुंहिंजे मथां एहसान कयो आहे। हीउ क़ुरान एॾी नेमत आहे जेका तव्हां असांखे अलाह तबारक व ताला मूंखे बारे में ॾिनी। ऐं हीअ जेका मजलिस आहे, हे उन क़ुरान पाक जे मजलिस आहे। अलाह तबारक व ताला खां दुआ आहे, अलाह ताला असांजो अचणु वञणु वेहणु ॿुधणु ॿुधाइणु इहो सभु अलाह ताला क़बूल फरमाए। अलाह ताला फरमाए थो, जेके मां आयत मुबारक पढ़ियो, क़द अफ़लहल मोमिनून क़द अफ़लहल मोमिनून अल्लज़ीन हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। छुटियलनि ॿारनि जूं निशानियूं। नबी साईं जी हदीस पाक आहे, हाणे मां तफ़सील सां नथो कयां ज़िक्र, छो त हाली ॿिया ईंदा मां उन्हनि खां इजाज़त वठी आहियां। सम्झे, जॾहिं हीअ न आयत इहे आयत मुबारक जेके मां तव्हांजे साम्हूं पढ़ियूं, जॾहिं इहे नाज़िल थियूं, अल्लाह ताला क़ुरान पाक नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त अल्लाह ताला जन्नत खे पैदा करे जन्नत खे हुकुम फरमाए त ॻाल्हाए त सयूं। जन्नत इहे आयत क़ुरान पाक जूं पढ़ियूं, क़द अफ़लहल मोमिनून अल्लज़ीन फिरदौस जन्नत खे अल्लाह तबारक व ताला हुकुम कयो, ॻाल्हाए त जन्नत इहे आयत पढ़ियूं जेके मां तव्हांजे साम्हूं पढ़ियूं। इन इहो मालूम थियो, जन्नत इहो पंहिंजो ऐलान करे ॿुधायो त मां में जाइ उन्हनि माण्हुनि जी आहे जेके इन्हनि हुकुमनि ते हलंदा, इहे हुकुम पूरा कंदा, ज़िंदगी इन हुकुम जे मुआफ़िक़ गुज़ारींदा। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अम्मा सिद्दीक़ा फरमाए थी, साहबीन पुछो अम्मा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अख़लाक़ कहिड़ो असांखे त ॿुधाए। नबी साईं जी वफ़ात खां बाद साहबिन अर्ज़ु कयो, पाण फरमाए थो क़ुरान पाक पढ़ियल आहे त पोइ वञी करे पढ़, क़द अफ़लहल मोमिनून। क़ुरान पाक जो जेके इहे हुकुम आहिनि नबी साईं जा, इहे अख़लाक़ आहे, ज़िंदगी इहे कम आहे नबी पाक। ऐं जॾहिं इहे आयत नाज़िल थियूं त पाण फरमाए थो अल्लाह तबारक व ताला मां क़ुरान पाक जो अहिड़ियूं आयत नाज़िल फरमाइनि, जेको बि इंसान मर्द हुजे ज़ैफ़ा हुजे, इन जे मुआफ़िक़ अमल कंदो, ज़िंदगी गुज़ारींदो, अल्लाह उनखे जन्नतुल फिरदौस अता कंदो। क़द अफ़लहल मोमिनून, अफ़ला जी माना आहे नजा मिनल मकरूह वफ़ाज़ बिमुरादी, तकलीफ़नि खां बची पियो, पंहिंजे मक़सद ते पुॼी वियो। तकलीफ़नि खां बची पियो, पंहिंजे मक़सद ते पहुची वियो। पोइ कहिड़े बि क़िस्म जूं तकलीफ़ा हूंदियूं, तकलीफ़ा बि आहिनि त नेमता बि आहिनि। इंसान जे लाइ क़यामत जे ॾींहुं फ़रीक़ुन फिल जन्नत व फ़रीक़ुन फिल सईर। अल्लाह ताला फरमाए त हिकिड़ा माण्हू जहन्नम में वेंदा, हिकिड़ा जन्नत में वेंदा। यौम तबयज़ु वजूह व तस्वदु वजूह। फरमाए त हिकिड़ा उहे हूंदा जंहिंजा मुंहं रोशन हूंदा
हिकिड़ा उहे हूंदा जंहिंजा मुंहं कारा हूंदा। पाण फरमाता जेको घटि में घटि जन्नती हूंदो, घटि में घटि, ओ सॼी मख़लूक जेका जन्नत में वेंदी उहा सभु हुन खां मथे हूंदे दर्जनि में, हे घटि में घटि हूंदो 100 साल जे पंध ते उन जे मुंहं जी लाट वेंदी, अहिड़ो हसीन हूंदो। ऐं जेको जहन्नमी हूंदो उहो कानमा उही शइ कि अमिन लैल मुज़लिमा, जीअं जेको आहे राति कारी मथो चढ़ी ईंदी आहे, सारो जहान जेको आहे ऊंधे में ढकिजी वेठिजी वेंदो आहे। ईअं जेकॾहिं जहन्नमी माण्हू मुंहुं ॿाहिरि कढे त सारो जहान कारो थी वेंदो। फरीकुन फिल जन्नत व फरीकुन फिल सईर। अल्लाह ताला फरमाए थो जेको शख़्स जन्नत खे जन्नत में वियो, वमन ज़ुहज़िहा अनिन नार व उदखिलल जन्नत, जेको जहन्नम खां बची जन्नत में दाख़िल थियो, अल्लाह ताला फरमाए थो इहो खटी आयो, इहो पंहिंजी मुराद खे पहुतो। आदम अलैहिस्सलाम अल्लाह ताला जन्नत में पैदा कयो। इतो सम्झ में आयो त इंसान जो असली घर जन्नत आहे, असली घर जन्नत आहे। हाणे असली घर ॾे मोटी वञण जो कंहिं कसूर जे करे जेका अलाह जी हिकमत में लिखियल हुई, आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला दुनिया जे जहान में आंदो, तव्हां असां हिते रहूं था। पर हाणे साॻियो ओॾे असली घर ॾे मोटी हलिबो, मोटी वेंदो। अल्लाह ताला फरमाए थो जेको हिन क़ुरान मजीद खे चिमिड़ंदो, अल्लाह ताला फरमाए थो पोइ इन खे क़ुरान मजीद इन माने खे पंहिंजे असली घर ॾे मोटाए वेंदो। असली घर फमन ज़ुहज़िहा अनिन नार व उदखिलल जन्नत फ़क़द फाज़, जेको जन्नत में दाख़िल थियो जहन्नम खां। पोइ जहन्नम जो अज़ाब ॿिनि क़िस्मनि जो आहे। जन्नत जो जेको बदिलो आहे जन्नत, इहा बि ॿिनि क़िस्मनि जी आहे। हिकिड़ा त उहे हूंदा जेके बिना हिसाब जे जन्नत मिलिया वेंदा, त माना उहे हूंदा। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला तव्हां असांखे करे त अलाह खे का। हदीस पाक में चए थो जेको शख़्स बीमार थिए, पोइ बीमारी में कुलो अलाह शरीफ़ पढ़े घणो, हा कुलो अलाह शरीफ़ पढ़े घणो, पोइ जो ज़िंदगी अलाह वटि हूंदसि हयाती, छो त मौत मुक़दर आहे, मौत कंहिंखां डरंदो न आहे, त उहो चाक चङो भलो थींदो एॾी बरकत सां। जेकॾहिं वफ़ात करे वियो त क़बर जो सुवाल जवाबु हुनखां माफ़ आहे। तव्हां बुढ़ो बुज़ुर्ग साहिब खां ॿुधो क़बर जे आज़ाब सवाब ॿुधो पए न, इन क़ुरान पाक जी बरकत सां उहो सुवाल जवाबु हुनखां माफ़ आहे। ऐं जॾहिं क़यामत जे ॾींहुं माशर जे मैदान में उथी करे हर कंहिंखे हलणो आहे, जॾहिं पुलिस रात ते ईंदो, अलाह जा मलाइका खणी करे टरमाईंदो, अलाह जा मलाइका खणी करे टरमाईंदो। त जहन्नम में ऐं जन्नत में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू। जन्नत में उहे हिकिड़ा त उहे हूंदा जेके बिना हिसाब जे वेंदा, ॿिया हिसाब खां पोइ वेंदा। ॿिया जेका अहिड़ा बि हूंदा जेके गुनाह कया हूंदो पर ईमान उन्हनि खे हूंदो, पोइ उहा गुनाहनि जी सज़ा जेतिरी गुनाह कया हूंदा ओतिरा साल, वॾे ॾोही खे जेल घणो हूंदो आहे, नंढे खे थोरो हूंदो आहे, ओतिरा साल गुज़ारे वरी आख़िर जन्नत में वेंदो। छो त मुस्लमान खे जेको अज़ाब आहे, गुनाहगार मुस्लमान खे जेको अज़ाब थींदो आख़िरत में, उहो तहज़ीब जो आहे। तहज़ीब चइबो आहे सफ़ाई खे, तहज़ीब चइबो आहे सफ़ाई खे। हाणे मिसाल वारिया सोन जूं खाणियूं तव्हांखे ख़बर आहे थींदियूं आहिनि, पोइ सोन उन खाणनि मां कढी ईंदा आहिनि, जिथे आहिनि त उनखे मिटी मेरे लॻियल हूंदी आहे, पोइ उनखे जेको आहे बाहि जे आड़ानि में
जेके उन जा ठहियल आहिनि उन में साफ़ कंदा आहिनि पोइ उनजी कट लही वेंदी आहे पोइ सोन जो सोन हूंदो आहे मुस्लमान जंहिं पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जी दिलि सोन वारी आहे हाणे इन जे करे गुनाहनि जी कट का लॻी वियसि पर इहो सोन हुन छॾियो न आहे माना कलमे ते हुनजो मौत थियो आहे त पोइ जेकॾहिं अलाह ताला इन जी बरकत सां माफ़ करे त को पुछण वारो कोन्हे पर जेकॾहिं अज़ाब थींदो त सफ़ाई जो अज़ाब थींदो जेतिरे ते हुनखे मेरे घणी लॻल हूंदी या थोरी लॻल हूंदी मेरे लथे त साॻियो सोन जो सोन जन्नत में हले ऐं काफ़र उहो उनखे जेको अज़ाब थींदो उहो हमेशह वारो तहज़ीब जो अज़ाब आहे तहज़ीब जो उनजे लाइ हरम अल्लाह अलैहि जन्नत अल्लाह तबारक ताला खां दुआ आहे त रब तबारक ताला तव्हां असांखे पंहिंजे कलाम पाक सां मुहबत अता फरमाए उन जे हुकुम ते हलण जी जे न आहियो पढ़ियल त बि ज़ियारत कंदा कयो इहो ई काफ़ी आहे अल्लाह तबारक ताला जे कलाम पाक जी ज़ियारत करणु इहो ई सवाबु आहे बैतुल्लाह शरीफ़ जी ज़ियारत करणु इहो बि सवाबु आहे ऐं ॿिए मां जी ज़ियारत करणु मुहबत सां इहो बि सवाबु आहे वॾा सवाब आहिनि अल्लाह खां दुआ त अल्लाह ताला तव्हां असांजा गुनाह माफ़ करे पंहिंजी रज़ा नसीब फरमाए आख़िर दाना अल्हम्दुलिल्लाह।